अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ हैं इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। नाज़रीन किराम, अॼु तमामु अहम मौज़ू आहे मुंहिंजो। तव्हां स्क्रीन ते ॾिसंदा हूंदव त इहो आहे औलियाउल्लाह व औलियाउ शैतान में फ़र्क़ु। सिर्फ़ु औलिया चवण सां माण्हू औलिया कोन थो थिए, बल्कि औलिया अल्लाह हूंदो या औलिया शैतान, इहे ॿई क़ुर में लफ़्ज़ आयल आहिनि। तंहिंजे करे औलिया जी माना आहे दोस्त। पोइ कंहिंजो दोस्त आहे जे अलाह जो आहे त चइबो औलिया अल्लाह, ऐं जेकॾहिं जिन्ननि, शयातीन, चोरनि, ठगनि ऐं माण्हुनि जो आहे त उहो औलिया शैतान आहे। अॼु असां इन जे ॿिन्ही फ़र्क़ ते ॻाल्हाईंदासीं। पहिरीं त औलिया अल्लाह जी वस्फ़ अलाह ताला क़ुर पाक में सूरह यूनुस में ॾसे थो, अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। माना जेके अलाह जा दोस्त थियंदा। अलाह जा दोस्त केरु थींदा? जेके अलाह जो चवणु वठंदा, जेके अलाह खां डिॼंदा। हे क़ुर पाक असां सां ॻाल्हाए थो, ऐं जेके माण्हू हिन क़ुर खे सम्झी पढ़नि था त उहे हिन मां मुतासिर थी अलाह जा औलिया थी वञनि था। ऐं पोइ उन्हनि खे अलाह से ॿ नेमतूं थी ॾिए। पहिरीं ला ख़ौफ़ुन अलैहिम, माना डिॼणु त हिन मां निकिरी वेंदो, कंहिंखां कोन डिॼंदा, कंहिंजो ख़ौफ़ कोन कंदा। वला हुम यहज़नून, ऐं वरी कॾहिं बि उनखे टेंशन बि न थींदी। पर केरु आहिनि औलिया अल्लाह? अल्लज़ीन आमनू। नंबर 1 त हू इहो मञनि त असांखे अलाह पैदा कयो आहे, हीअ काइनात रब ठाही आहे, हीअ ज़मीन जेका इन मां कॾहिं कमत थो निकिरे त कॾहिं सरिहं थी निकिरे, कॾहिं सारियूं थियूं निकिरनि, कॾहिं कणिक, कॾहिं ज्वर। इहा अलाह ताला हिन मिटीअ में छा शइ रखी आहे, तंहिं करे अलाह जा लख अहसान। वरी आसमाननि मां पाणी मिठो वसाए थो, जंहिंमां वाह हलनि था, त इहो सभु चवे थो रब करे थो। वकानू यत्तकून, पर अलाह ताला जे हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कोन था कनि। जेकॾहिं अलाह हुकुम ॾिनो आहे त कनि था। इहे जंहिंमें आहिनि उहो आहे औलिया अल्लाह। पर शैतान जा औलिया कहिड़नि? फ़क़ातिलू औलिया शैतान। चए थो जेके शैतान जा औलिया आहिनि उहे ठग आहिनि, जेके तव्हांखे बुराईअ ते कनि था, या कूड़ा जुबा पाए, पटका पाए वेठा आहिनि ऐं माण्हुनि खां ज़ोर ॾियारीनि था। कमाइनि ॿमाइनि कोन था, पर पेजारो था वठनि मुरीदनि जे पैसनि मां। इहे शैतान जा औलिया आहिनि। फ़क़ातिलू औलिया शैतान, जेको हथ जो पोरियो कोन था कनि, हथ जी महिनत कोन था कनि, पर जेको आहे सो माण्हुनि खे गुमराह करे त असीं फलाणे हुनखे फूकूं हणी ॾोकड़ कमाइनि था। इहे औलिया शैतान आहिनि। इन क़ईद शैतान कान ज़ईफ़ा। अलाह ताला फरमाए थो, जेकॾहिं क़ुर पाक खे सम्झी पढ़ंदव त इन्हनि जी अटकलूं जेके ज़ईफ़ आहिनि तव्हांखे सुञाणे वेंदव। इहो मूं मौज़ू खयों आहे हिन किताब मां, मुख़्तसिर किताबुल फ़ुरक़ान, अल फ़ुरक़ान बैन औलिया रहमान व औलिया शैतान। ऐं इहो जेको आहे सो इहो किताब वरितल आहे डॉक्टर हसन बिन अली बिन हुसैन आवाजी। ऐं इन्हीअ जे जेको आहे सो इन किताब तां मां आइडिया वरिती आहे। छो त मां त सिर्फ़ु कापी ऐं नकुल करे तव्हां ताईं पहुचायां थो न। त अलाह थो चए त इहे कातिलू, माना इन सां विढ़ो, इन्हनि खे रेज़िस्ट कयो। जेके शैतान जा दोस्त आहिनि, जेके कूड़ा पीर थी वेहनि था, इन्हनि सां मुक़ाबिलो कयो। हाणे अलाह ताला आहे रहमान, जंहिं हिन काइनात खे पैदा कयो आहे। ऐं हिन पैदा करण में सभ खां पहिरीं फ़रिश्ता पैदा कयईं, ॿिए नंबर ते शयातीन जिन पैदा कयईं, हे जेको शैतान आहे वॾो। ऐं इन्हनि जो जेको वॾो अबो आहे उहो आहे इब्लीस। शयातीन जिन इन खां ॿिए नंबर ते पैदा कयईं। हाणे इहे शयातीन हुआ ऐं इहो इब्लीस हिन जो वॾो हो, पर इहो काफ़र बाद में थियो आहे, जॾहिं अलाह ताला इंसान खे पैदा कयो। ऐं इंसान जो वॾो आदम अलैहिस्सलाम आहे। शयातीन जिन जो जेको पहिरियों शैतान उहो इब्लीस हो। इन्हीअ तां ई थिड़िया आहिनि, तंहिंजे करे इहे जेके आहिनि से काफ़र थिया। वरी ॿियो अलाह ताला ठाहिया आहिनि ॿिया जिन, जिन्नात। ऐं इहे जिन आहिनि जेके असां खां बि अॻे आहिनि, इंसाननि खां बि अॻे हिन दुनिया में मौजूदु हुआ। ऐं इन जो जेको पहिरियों वॾो हो उहो हो अजान। तंहिंजे करे शयातीन जो पहिरियों शैतान हो इब्लीस, इंसान जो पहिरियों इंसान हो आदम अलैहिस्सलाम, ऐं जिन जेके आहिनि उन्हनि जो पहिरियों हो अजान। क़ुर में अचे थो। लेकिन इहे पहिरीं पैदा थिया, माना आदम अलैहिस्सलाम खां बि अॻु जो आहिनि। पोइ थी सघे थो उन ज़माने में इन्हनि जिन्हनि वटि, जिन्हनि मां रसूल ईंदो हुजे, पर नबी करीम हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ जॾहिं इंसाननि जा रसूल आया त इहे साॻे हिन जिन्हनि जो बि रसूल साॻियो थी वियो। वरी इहे जेके इंसान आहे ॿिनि तबिकनि में विरहाइजनि था। हिकिड़ा आहिनि फ़ासिकून। फ़ासिक जो मतिलबु आहे त जेको अलाह खे मञे या न मञे, पर उन जे हुकुमनि ते ठुप कोन हले, कूड़ ॻाल्हाए, रुश्वत करे, ठगियूं करे, इहो फ़ासिक आहे।
ॿिया वरी मोमिनून आहिनि जेके अलाह जे हुकुमनि ते हलनि था, क़ुर खे सम्झी पढ़नि था। वरी जिन्हनि में बि साॻिए नमूने सां मोमिनून बि आहिनि ऐं फासिकून बि आहिनि। हाणे जहन्नम जेको अलाह साईं ठाहियो आहे, इहो फासिकून जेके बि आहिनि सभु जहन्नम में वेंदा, ऐं जेके मोमिनून आहिनि उहे जन्नत में वेंदा। इहो आहे अलाह जो स्ट्रक्चर जंहिंजे तहत असीं हिन दुनिया में आया आहियूं। हाणे अलाह ताला क़ुर में छा थो चवे, चए थो यह सबुल इंसान ऐं युतुरक सुदा। हाणे मां हिन सां गॾु तर्जुमो इन लाइ थो ॾियां त जीअं तव्हां चओ त लाखो साहब पंहिंजी माना कोन थो करे। माना अलाह थो चए त छा मां इंसान खे ईअं बेकार पैदा करे छॾियो आहे? हाणे ॿुधायो त जेकॾहिं मूंखे पैदा थो करे माउ जे पेट में, उते मुंहिंजी डिज़ाइन ठहे, अखियूं थियूं ठहनि, फिफड़, बुतियूं, बुकियूं, सभु शइ ठही थी, ईअं थी ठहे। वरी अञा मां ॼमाई कोन थो त माउ वटि खीरु अची थो वञे थणनि में, इहो अजाई थो अची वञे। उन खां पोइ असांखे खाइण लाइ पीअण जे लाइ शयूं ॾिए थो, जॾहिं की दुनिया जे ॿिया जेके सयारनि में कुझु कोन्हे को। हे चंड आहे, चंड ते तव्हां ॾिसो वॾा वॾा खॾा आहिनि ऐं पाणी ठुप कोन्हे को। हालांकि पाणी किथे आहे? छाकाणि त हिते पाणी बीही कोन थो सघे, छाकाणि त हिन चंड जे मथां को ढकु कोन्हे जेको पाणीअ खे रोके, ऐं बल्कि हिन जे मथां को ढकु कोन्हे जो हिन जे टेम्परेचर खे घटि करे हिन जे सरफेस 300, 400, 500 डिग्री सेंटीग्रेड थी थो वञे। 100 डिग्री ते पाणी उॿरे थो, तंहिं करे पाणी खणी हुजे बि हिते तॾहिं बि उॾामी हलियो वेंदो, टहिकी वेंदो, मथां ढकु कोन्हे। वरी जेकॾहिं मरीख़ ते ॾिसो त उते बि साॻी ॻाल्हि आहे, ऑक्सीजन बि कान्हे का। यानी ऑक्सीजन या हवा खे रोकण लाइ ढकु खपे, जंहिंमें साह था खणूं, छो त हवा त न त हली वेंदी स्पेस में, स्पेस में त वैक्यूम आहे न, त छिके वेंदी। लेकिन हिते हे मरीख़ आहे, हिते बि कुझु कोन्हे को। वॾा वॾा खॾा, मथां पथर आसमान मां किरनि पिए था, लेकिन जेको धरती आहे उन में समुंड छोलियूं थो वञे। इहो पहिरीं अलाह साईं 70% ज़मीन में 2-2 किलोमीटर 3 किलोमीटर खॾो हणी, पोइ वरी आसमान मां पाणीअ सां हिन खे भरियईं। वॾा वॾा पहाड़ बर्फ़ जा केराया जेके ॻरी पाणी ठही विया। हाणे इहो पाणी जेको आहे सो टहिके कोन थो हिते हिन सरफेस ते, छो त असांजो जेको टेम्परेचर आहे ज़मीन जो 40-50 डिग्री खां मथे वञे कोन थो, तंहिंजे करे उभरंदो कोन। बाक़ी हल्को फुल्को एवोपरेशन थिए थो, जंहिंमां ककर ठहनि था, पर इहो पाणी निकिरे नथो असांजे हिन सिस्टम मां, ॿाहिरि भॼी कोन थो वञे। छो त अलाह साईं तक़रीबन 120 किलोमीटर हिन जे मथां ढकु ॾिनो आहे, 200 किलोमीटर। तंहिंजे करे इहे जेके आहिनि से एॾो वॾो ढकु ॾिनो अथई, जेको 200-300 किलोमीटर जो ढकु आहे हिन गोले जे मथां। ऐं जेको पहिरियों ढकु आहे उहो 10 मेलनि ताईं आहे, ऐं इन्हीअ ढक में पाणी ॿाहिरि नथो वञी सघे। एवोपरेशन थींदो, बुख़ारु थींदो, पर इन्हीअ लेयर खां ॿाहिरि न वेंदो। ऐं हवा बि जेका असांखे अलाह साईं ॾिनी आहे ऑक्सीजन, उहा बि इन्हीअ टुकड़े जे अंदरि आहे, ॿाहिरि कान्हे का। इन ढक खां ॿाहिरि हवा आहे ई कान, ऐं इहो ढकु जेको हवा खे बि ॿाहिरि निकिरणु कोन थो ॾिए। हालांकि इन ढक खां ॿाहिरि, इन 10 किलोमीटर खां ॿाहिरि सक्शन थी सघंदी, छो त उते हवा जो न आहे, त जिते हवा न हूंदी आहे त हवा खे सक कंदी आहे। त अलाह इहो ढकु ॾेई छॾियो आहे, इन खे ढकु ॾिनो अथई, तंहिं करे पाणी बि असांजो मौजूदु रहे थो। वधि में वधि ककर थी इन ढक खां हेठि रहनि था, ऐं हवाई जहाज़ बि इन टुकड़े में हलनि था। उन खां पोइ जेके मथियां ढकनि उनजा ॿिया कम आहिनि, की हिकिड़ो ढकु जेको 3 नंबर आहे, ढकु जेको 32 खां 85 मेल आहे, तक़रीबन 50 किलोमीटर मोटो आहे। इहो वरी छा आहे त मथां को पथर ॿथर अचे थो त इहो हिन टुकड़े में हुनखे साड़े ख़तमु थो करे, त ज़मीन जे मथां वॾो को पहाड़ न किरे। हाणे जॾहिं अलाह साईं हीअ शइ कई आहे त पाण चवे थो, हाणे माना बि लॻी पई आहे, चए थो व ज न समा सकफ़न महफ़ूज़ आहे, माना असां तव्हांजे आसमान खे जेको आहे सो महकम महफ़ूज़ करण लाइ छित ॾिनी। इहा आहे न छित, 200-300 किलोमीटर जो ढकु, इन खे थो चवे। पर वहुम अन आयात या मोरदून चई, तव्हांखे ख़बर बि पइजी वई आहे त अलाह साईं ढकु ॾिनो आहे, जंहिंजे करे असांजो पाणी मौजूदु आहे, हवा मौजूदु आहे, पर चए थो त माण्हू मुंहुं था मोड़नि, परवाह ई कोन था कनि। हूअ लज़ी ख़लक़ लैल वल नहार, अलाह हुआ पोइ वरी तव्हांजे लाइ ॾींहुं ऐं राति पैदा कई अथई। व शम्स वल कमर, वरी सिज ऐं चंड, कुल्लुन फी फलकी यसबहून, इहे हर को पंहिंजो आर्बिट में, यसबहून माना हर पंहिंजे फल्क माना आर्बिट में हले पिए थो। इहे चंड सिज असांजे लाइ, हाणे एॾी अलाह साईं असांजे लाइ कमु कयो आहे। उन खां अलावा वरी हिन ज़मीन खे छा कयो अथसि, हे ज़मीन जी मिटी आहे, हे जेके 5-6 फुट मथी मिटी आहे, अलाह फरमाए थो वल अर्द वदा लिल अनाम, पहिरीं त ज़मीन माण्हुनि जे लाइ पखेड़ी, फ़िया फ़ाकियतूं, पोइ इन्हीअ में वरी मेवा विधई, नख़ुल खजूं आहिनि, ज़ातुल अकमाम, ऐं जेको आहे सो चपड़ियुनि वारियूं खजूं आहिनि। वरी वल हुब्ज़ुल असफ़, याने पंहिंजो जेको आहे सो बुह वारा अन्न, जीअं कणिक थी, सारियूं थियूं, बुह निकिरे थो। वरी हान, ऐं वरी ख़ुशबू वारियूं शयूं, गुल बि निकिरनि थियूं, ॿियूं शयूं। पोइ अलाह पुछे थो त हे जो मां तव्हांखे ज़िंदा रखण लाइ सभु, हाणे ॾिसो न मिटी साॻी आहे,
हाणे उन मां कमंद बि थो निकिरे, उन मां वरी सरह बि थी निकिरे, यानी आहे छा, कहिड़ो मौज़ो, अंधा आहियूं असां, सफ़ा अंधा थी विया आहियूं जो अलाह जी हिन कुदरत ते कॾहिं गौर बि कोन था कयूं त साॻी मिटीअ मां इहे मुख़्तलिफ़ शयूं अलाह साईं असांखे कीअं थो करे, हवा असांजी उॾामी ॿाहिरि नथी वञी सघे, बारिश जेको पाणी अलाह साईं समुंडनि में विधो आहे उहो ई रीसर्कुलेट वापसि पियो थो थिए, पोइ अलाह साईं फरमाए थो त पोइ तव्हां अलाह जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खे तव्हां इनकार कंदव, छा थो चए थो यह सबुल इंसान ऐं युतुर कसुदा, छा तव्हां एॾो अलाह जूं शयूं खाई पेट भरे ऐं तव्हांखे अखियूं ॾिनई सभु ॾिनई ऐं मां तव्हांखां हिसाब ई न वठंदुसि, छो त मां इहो एॾी जेकी तव्हांजे लाइ मां कोशिशि कई आहे तव्हांखे ज़िंदा रखण लाइ मूं शयूं ठाहिनि, मां तव्हांखां हिसाब ई कोन वठंदुसि। हाणे अचूं था त अलाह जा दोस्त कहिड़ा आहिनि, चए थो इन मां वलियुमकुल्लाह व रसूलहू वल्लज़ीन आमनू, चए थो तव्हांजी दोस्ती अलाह सां थियणु खपे, अलाह जे रसूल सां थियणु खपे, ऐं उहे जेके अलाह जे रसूल जा दोस्त आहिनि तव्हां उन्हनि जा दोस्त थियो। दोस्ती किथां थींदी? अलाह जे नेमतुनि जो शुकुरु करण वारा अलाह जा दोस्त थींदा, अलाह खे मञण वारा अलाह जा दोस्त थींदा, त वाक़ई कुदरत आहे जंहिं हेॾो संसार असांजे लाइ ठाहियो आहे, जॾहिं की ॿियनि सियारनि में इंसानी कोन्हे को, हवाई कान्हे, पाणी कोन्हे, ऐं उहे ईमान वारा केरु आहिनि अलाह जा दोस्त? अल्लज़ीन युक़ीमून सलात, नंबर 1 त निमाज़ पढ़ण वारा, निमाज़ त अलाह जो शुकुरान था कयूं न, पंहिंजे मथे खे मिटीअ में था विझूं, यूतून ज़कात, ऐं ज़कात ॾियूं था, जेको कमायूं था ग़रीबनि खे ॾियूं था, छो त अलाह साईं हिन दुनिया में मुख़्तलिफ़ तबिका ठाहिया आहिनि जीअं हिक ॿिए जो कमु थी सघे, जे सभिनी खे हिकु जेतिरो करे त तव्हांखे मज़ूर ई कोन मिलंदा कमनि जे लाइ, वहुम राकिऊन, ऐं इहे रुकू कंदड़ आहिनि, इहे अलाह जा दोस्त आहिनि। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार, मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे क़ुरान पाक, ही किताब जंहिंजो आहे किताबुल फुरक़ान बैन औलिया रहमान व औलिया शैतान, औलिया अल्लाह ऐं औलिया शैतान जो फ़र्क़ु। अॻिते रब साईं फरमाए थो सूरे माइदा में, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वमन यतवल्लल्लाह व रसूलहू, जेको यारी रखंदो, दोस्ती रखंदो, अलाह जो चयो मञींदो, अलाह ऐं अलाह जे रसूल जो, वल्लज़ीन आमनू, ऐं ईमान वारनि सां हूंदो, फ़इन हिज़्बल्लाहुमुल ग़ालिबून, त इहो जेको टोलो इंसाननि जो ठहंदो, इन खे केर बि इन्हनि खे जेको आहे शिकस्त ॾेई नथो सघे, हमेशह इहे ग़ालिब रहंदा। लेकिन होॾां वरी शैतान जा जेके यार आहिनि उहे बि जाम आहिनि, राशी, ठग, ज़ानी, कूड़ हणण वारा, उहे आफ़ीसर जेके ज़ुल्म था कनि, हर शइ ते रुश्वतूं वठनि था, उहे जज जेके कंहिंजे चवण ते ना इंसाफ़ कोन था कनि। ऐं इस्लाम में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सहाबिन में वेहंदो त ख़बर कान पवंदी त हिन में अलाह जो रसूल कहिड़ो आहे, त ॿाहिरां जेकॾहिं केरु ईंदो अजनबी, निहारे कमरे में सभिनी ॾे चवंदो मन मुहम्मद मिनकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो आहे, त इशारो कंदा जो हे जेको वेठो आहे, माना न मथे वेहंदो, न कुर्सीअ ते वेहंदो, न हुनखे पेरनि खे के ज़ोर ॾियण वारा हूंदा। हिते अंग्रेज़नि जेको रवाज बि आहे, जजो मथे उठ ते चढ़ी वेठो आहे, हेठि वरी ॼण जीअं कुत ख़ल्क़ वेठी आहे ऐं हीअं चुप करे वेठा हुजनि, ऐं वरी पंहिंजो चवंदा त ॻाल्हायो बि न पाण में। ॻाल्हि इहा आहे त इहो अंग्रेज़नि जो सिस्टम इस्लाम जो जाइज़ ई कोन्हे, काज़ी थियणु खपे अलाह वारो, उन लाइ कानून जे ॼाण जी ज़रूरत ई कान्हे। तव्हांजो हिकिड़ो फ़ैसिलो हुन में कानून छा कंदो, सेक्शन फलाणो, सेक्शन फलाणो, सेक्शन फलाणो, हणी शैतान जे आंड्रनि वांगुरु कारो मुंहुं करे था छॾनि फ़ैसिले जो। बाबा हिकिड़ो माण्हू आयो आहे, सिधो सो शाहिद बीठा आहिनि, उनखां कसम खणायो बाबा तो कयो, 5 मिंटनि में फ़ैसिलो थी थो वञे। छिक छिकां किस्तूं ऐं किस्तूं कराइणु, ॾियणु, इहे पंहिंजो बाबा सुभाणे अचो, परीहं अचो, इहो वकील बि कमाइनि था ऐं सभिनी खे लय लॻी वई आहे। इहे जेके माण्हू आहिनि अलाह ताला चयो जेके शैतान जा यार आहिनि, इनमा ज़ालिकुम शैतान युख़व्विफ़ु औलियाहू, इहे इन सिस्टम खां तव्हांखे डिॼारीनि था, तव्हांखे ख़ौफ़ ॾींदा। फला तख़ाफ़ून, जेकॾहिं तव्हां सचा मोमिन आहियो इन कंहिंखां न डिॼो, व ख़ाफ़ूनी, अलाह चयो त मूंखां डिॼो, इन कुंतुम मोमिनी, त मोमिन आहियो। हाणे इन्हनि जेके ओलिया शैतान आहिनि, इहे वरी हिन दुनिया में वॾा पटका पाए ऐं पाण खे चवंदा त वरी बुज़ुर्ग आहियो, हे वेठो आहे न हींअर। हाणे इहो माण्हुनि खे चवंदो त मां ओलिया अल्लाह आहियां ऐं हिन वटि जिन हूंदा,
कन में अची एडवांस में ॾिसियसि त फलाणी माई थी अचई, उन खे जेको आहे सो जेको सो हुनजी ॿकरी गुम थी वई आहे, तंहिंजे करे ऐं ॿकरी वरी फलाणे बाग़। हाणे हिन वटि वेंदी चवंदी माई माई मूंखे ख़बर आहे तुंहिंजी ॿकरी वई आहे, तुंहिंजी ॿकरी फलाणे बाग़, त हू त चवंदी अलाह वारो आहे, हालांकि हिन खे जिन ॾसींदो। ऐं इहे ई आहिनि जेके माण्हुनि खे गुमराह था कनि ऐं वेठा आहिनि। हाणे इन्हनि जी छा आदत आहे, कमाईंदा कुझु कोन, पिन जो खाईंदा, वरी इन्हनि माण्हुनि खां एॾा ॾोकड़ वठंदा जो इहे वरी लटा लाहे वरी जॾहिं असली कपिड़ा पाए ऐं पराडो में ऐं BMW में घुमंदा। इहे उहे आहिनि शैतान। हाणे ॾिसो न, हे वेठो आहे, माई वीचारी आई आहे, सॼो इहो ड्रामो कयो वेठो आहे। भाई कहिड़ी तोखे ज़रूरत आहे, तूं हिकिड़ी ग़ैर औरत खे पाण वटि विहारियो आहे, हुनखे चओ त निमाज़ पढ़े, अलाह जो बानो थिए। अलाह वारो माण्हू क़ुर पढ़ंदो, हे त अलाए कहिड़ी ॿोली था पढ़नि, ऐं हे वरी बाहि में उछलाईंदा पाउडर, वरी बाहि उॾामंदी त चवंदा हे को पोहतल माण्हू आहे। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, मुस्लिम हदीस, मन अता अर्राफ़न, जेकॾहिं को अहिड़े माण्हूअ ॾे वियो जेको तव्हांखे ख़बरूं थो ॾसे या गैब जूं ख़बरूं ॾसे थो, जेकॾहिं वियो फसअलहु अन शैइन, ऐं उन खां का शइ वञी पुछई, लम तक़बल लहू सलात अर्बईन लैला, त 40 ॾींहं रातियूं तव्हांजी निमाज़ क़बूल कान थींदी। भली पढ़ो पर कोन क़बूल पवंदी, अलाह न क़बूल कंदो। तव्हां छो विया अहिड़े माण्हूअ ॾे? ऐं उन खां पोइ इहे जेके ओलिया शैतान आहिनि, उन्हनि जूं कुझु निशानियूं हिन किताब में आहिनि, ॿुधायां थो। नंबर पहिरियों, हाणे अरबीअ में मां तर्जुमो थो कयां, चए नालो पुछंदा मरीज़ जे माउ जो या उन जे पंहिंजो पीउ जो, ऐं पोइ वरी जेको आहे सो जिन अथसि इन वटि, इन्हीअ सां इन जो इलाजु कंदा। ऐं हालांकि तव्हां कॾहिं डॉक्टर ॾे वेंदो, तव्हांखां डॉक्टर पुछंदो तुंहिंजी माउ जो नालो छा आहे, तंहिंजे करे इन्हनि वटि जिन आहिनि। वरी उन खां पोइ चवंदो ऐं याख़ुज़ो यतलब आसार में आसार मरीज़ के शहर सोब ग़ैर, यानी चवंदा त जेको मरीज़ आहे हुनजा वार कटे अचो या हुनजो चोले जो टुकुर कटे अचो। ऐं वरी हुनखे चवंदा त जेको आहे सो क़ुर जे वेझो न वञो, निमाज़ न पढ़ो, ऐं पंहिंजो उन खां पोइ अलाए छा हुनखे ॾींदा पीअण जे लाइ, ऐं वरी हुनजे मथां पढ़ंदा। ऐं जेको पढ़ंदा न क़ुर हूंदो, न का हदीस हूंदी, अलाए कहिड़ी ॿोलीअ में अलाए छा बड़बड़ बड़बड़ करे हुनजे मथां पढ़ंदा। ऐं उन खां पोइ वरी के वरी अहिड़ा आहिनि ठग, चवंदा वञी कुकुड़ काहे अचो या छेलो वठी अचो, उनखे कुहो, ऐं जेको सो जॾहिं छेलो कुहो त बिस्मिल्लाह रहमान रहीम न चइजो। ऐं वरी उनखे चवंदा हे पना आहिनि, हे वञी साड़, उन ते अलाए छा लिखी ॾींदा। ऐं वरी चवंदा त मरीज़ खे त हेतिरा ॾींहं पाणीअ खे हथु न विझजांइ। बराबरि के वरी उनखे बुत या के गुॾियूं उन में टुंबे सुयूं, चवंदा इनखे वञी क़ब्र में या कंहिं इन में शइ। 9 नंबर जेको आहे सो हुनखे ख़बरूं ॾींदा, मरीज़ जो नालो ॿुधाए छॾींदा या छा कंदा, चवंदा की जिन ॾसनि था। वरी माई खां ईंदी त उहो मुंहुं हेठि ढकियल, चवंदा मुंहुं खोल, ऐं उन खां पोइ जिन खां घुरंदा, चवंदा या बदवी या ईअं चवंदा। तंहिंजे करे वरी मरीज़ खे चवंदा त हिनखे ऊंदाहे कमरे में बंदि करे छॾियो, सिजु न ॾिसे, ऐं इहो इलाजु था कराइनि। इहे आहिनि ठग जेके कनि था। तंहिंजे करे रब साईं क़ुर में चवे थो त इहे जेके शयातीन जिन आहिनि ऐं इन जा जेके शैतानी यार आहिनि, ओलिया शैतान, चए थो इहे जेके जिन शैतानी आहिनि। ॾिसो मूं तव्हांखे ॾसियो शुरूअ में त हिकिड़ा आहिनि शैतानी जिन, ॿिया आम जिन आहिनि। चए थो इन हू यराकुम हुव कबील हू, इहो शैतान ऐं इन जो जेको कबीलो आहे उहो तव्हांखे ॾिसनि था, मिन हईस ला तरणु, तव्हांखे ॾिसण में नथा अचनि। इना जअलना शयातीन ओलिया लिल्लज़ीन ला युमिनून, इन्हनि जो असरु इन शैतानी जिन्हनि जो उन्हनि ते हले थो जेके ईमान नथा आणनि, न निमाज़ पढ़नि, न वुज़ू कनि, न कॾहिं क़ुर खे माना था पढ़नि। वरी जेकॾहिं इज़ाफ़ालू फ़ाहिशतन कालू वजदना अलैहि आबाना, वरी को बुरो कमु कंदा न, चवंदा अबनि ॾाॾनि खां असां इहो कंदा था अचूं। वल्लाहु अमरना बिहा, ऐं अलाह ज़रूरु इहो कमु असांजे वॾनि खे सेखारींदो। चईं कुल इन अल्लाह ला यामुर बिल फ़हशाइ, बुराईअ जो हुकुम अलाह कीअं थो करे सघे। अतक़ूलून अलाह मा ला तालमून, छा अलाह ते अहिड़ा कूड़ था हणो जंहिंखे ख़बर ई कोन्हे। क़ुर में ॾेखारियो, चवंदा आहिनि असांजे बुज़ुर्ग चयो आहे। हाणे इहा ई ॻाल्हि पई थी हले, फलाणे बुज़ुर्ग चयो आहे। हाणे ॻाल्हि थी पैदा थिए त छा क़ुर में न आहे ऐं बुज़ुर्ग चई छॾियो आहे, इहो असीं कोन करायूं। चए थो त फ़रीक़न हदा व फ़रीक़न हक़ अलैहिम ज़लाला, हिन मुआशिरे में हिकिड़ो ग्रुप आहे जेको हिदायत ते अची थो वञे, ऐं हिकिड़ो आहे जंहिंजे मथां गुमराही साबित थी वञे। उहे केरु आहिनि गुमराही करण वारा? इन्हूं मुतख़ज़ू शयातीन ओलिया मिन दूनिल्लाह, इन अलाह जे बाननि खे छॾे, अलाह जे दर खे छॾे, शैतानी पीर, कूड़नि पीरनि जा इन्हनि खे जेको सो पंहिंजो दोस्त सम्झंदा। उहे यह समून अन मोहतई, वरी सम्झंदा आहिनि त असां ई हिदायत याफ़्ता आहियूं, वॾे पीर जो असां साथी आहियूं, तंहिंजे करे असां हिदायत ते आहियूं।
ऐं अलाह ताला फरमाए थो त इहे जेके जिन ऐं उन्हनि जा जेके छाड़ता आहिनि इंसान जेके पगड़ पाए माण्हुनि खे गुमराह कंदा हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि। चए थो शैतानुल इंस वल जिन यू ही बादुम इला बादिन, इहे शयातीन जेके इंसाननि जा शैतान थी था वञनि, इंसानी शैतान ऐं जिन यू ही बाद हुम इला बादिन हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि। ज़ुख़ुरफ़ल कौल गुरूर, पर उहे बि जिन बि हिननि सां ठगी कंदा आहिनि। वलउ शाह रबुक मा फ़ालू, अलाह चए थो मां चाहियां त इहो सिलसिलो बंदि करे छॾियां। फ़ज़रहुम वमा यफ़्तरून, पोइ अलाह चए थो मां इहो तव्हांखे क़ुर ॾिनो आहे, तंहिंजे करे असां बि हिनखे छॾे था ॾियूं, भली माण्हू सां कूड़ हणनि, जेकॾहिं फासणु चाहे थो वञी फासो। ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। मज़मून मुंहिंजो आहे ही क़ुर जो हिकिड़ो किताबु, जंहिंजो आहे किताबुल फ़ुरक़ान बैन औलिया रहमान औलिया शैतान, औलिया अल्लाह ऐं औलिया शैतान जा फ़र्क़ु। हाणे इहे जेके शैतान आहिनि उहे आहिनि जेके इब्लीस आहे जंहिंजो सरदार। ॿिया जेके जिन जंहिंजो जान सरदार आहे उहे इन कम में न आहिनि। हा, उन्हनि में के काफ़र बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि वग़ैरह वग़ैरह, पर उन्हनि खे पावर इहो कोन्हे जेको शैतानी जिन्हनि खे पावर आहे। छो त अलाह त खे चैलेंज कयो न शैतान, त मां हिननि खे ख़राबु कंदुसि, तूं रुॻो मूंखे इजाज़त ॾे। त अलाह चयो ठीकु आहे, मां बि हिन खे क़ुर थो ॾियां, मां बि हिन खे क़ुर ॾींदुसि, अक़ुलु ॾींदुसि। हे पढ़ंदा त तुंहिंजे दावनि में न ईंदा। हाणे माण्हू पढ़नि ई कोन था। हाणे अरबीअ में क़ुर आहे, ज़ाहिर त अरब त हिन मां फ़ाइदो वठनि था, छो त उनजी ॿोली आहे। असां सिंधी आहियूं त असांखे सिंधीअ में पढ़णु खपे त अलाह छा थो चए। तंहिंजे करे हाणे अचूं था त इन जेको शैतान आहिनि इन्हनि खे ताक़त कहिड़ी ॾिनी आहे। नंबर पहिरियों हुनखे पावर अलाह ॾिनो आहे, इंसानी रूप इख़्तियार करे सघंदा। माना तव्हां सां मिलंदो त ॼण तव्हां सम्झो तव्हांजो फलाणो कंहिं बि दोस्त जी शिकिल इख़्तियार करे तव्हां सां मिलंदो ऐं इहो करे। मिसाल तौरु इन जो सबूत हदीस शरीफ़ आहे सही मुस्लिम में। मां तर्जुमो थो कयां त जेको शैतान आहे उहो कंहिं शख़्स जी शिकिल इख़्तियार करे थो। पोइ यातिल क़ौम, पोइ कंहिं जलसे में अचे थो। पोइ युहदिसुम बिल हदीस में कूड़ियूं हदीसूं ॿुधाए थो। पोइ यतफ़र्रक़ून, पोइ जॾहिं जलसो ख़तमु थी थो वञे, पोइ यक़ूल रजुल मिनहुम, त हिकिड़ो माण्हू वरी उहा कूड़ी हदीस ॿियनि खे ॿुधाए थो। समेत रजुलनि, चई मां हीअ हिन बुज़ुर्ग खां ॿुधी। पुछूं केरु हो? चई ऐरिफ़ वजहू वला अदरी मसमऊ, चई नाले जी ख़बर कान्हे, भई चहिरे सां सुञाण। छो त उहो शैतान नओं इंसान जो अख़्तियार करे आयो त पाड़े में त कंहिं ॾिठो बि कोन हुउसि। इहो हदीस उहो कूड़ी हदीस या क़ुर जी ग़लति माना माण्हुनि खे ॿुधाईंदो, इहो शैतान खे पावर मिलियल आहे। तंहिंजे करे जॾहिं बि तव्हां सां तक़ीर थो करे तॾहिं बि तव्हां ख़्यालु रखंदा कयो त असली बुज़ुर्ग थो तक़ीर करे या इन जाइ ते शैतान वेठो आहे, इंसानी शिकिल इख़्तियार करे तक़ीर थो करे। तंहिंजे करे तव्हांजो हथियार हीअ आहे तव्हांजी ज़मानत ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत। इहे ॿई अहिड़ा रस्ता आहिनि जेकॾहिं तव्हां इन्हनि जी महरफ़त हूंदी त तव्हां इन ठगनि खां बची वेंदव। ॿी ॻाल्हि चए थो त वला ताकुलू मिमा लम युस्किस्मुल्लाह अलैहि, इन लफ़्ज़ का बि शइ ओसि ताईं न खाओ जेसि ताईं मतिलबु बिस्मिल्लाह रहमान रहीम न पढ़ंदव। छो त जेकॾहिं न पढ़ंदव त पोइ इहो शैतान खे पावर मिली थो वञे इन खाइण वारी शइ सां तव्हांखे नुक़सानु करे। पोइ इन शयातीन यूहून इला औलियाहुम, इहे शैतान कननि में पंहिंजे दोस्तनि खे अटकलूं ॾसीनि था, ॿुधाइनि था, इहो जादरूकुम त जीअं तव्हां सां बहस कनि। इन अतअतुमुहुम, जे उन्हनि जे असर में अची वियो ऐं शैतानी इंसान जेके जिन खे शैतान कननि में तव्हां पढ़ायो अथई, जे उन्हनि जी ॻाल्हि मञींदो इन कुमल मुशरिकून, त तव्हांखां शिरको कराईंदा। चवंदा वञो मोलनि खां वञी घुरो, जॾहिं की अलाह क़ुर जा इन कला तुस्मिल मौता, रसूल तोखे बि पावर कोन्हे जो तव्हां मोल खे आवाज़ु ॿुधाए सघो। छो त जेके बि माण्हू मरी वञनि था जे नेक कनि त हिन वक़्तु जन्नत में वेठा आहिनि, बुत कोन अथनि पर पखियुनि में उन्हनि जो रूह पियल आहे, घुमनि फिरनि था। पर जेकॾहिं काफ़र आहिनि, बुरा आहिनि, त उन्हनि खे कारनि पखियुनि में जहन्नम में छॾियो आहे, जिते चकर हणनि था सुबुह शाम। पर जेकॾहिं सफ़ा अलाह जा शहीद आहिनि त उहे वरी अलाह सां गॾु अर्श में रहनि था, उनखे सावनि पखियुनि में रूह। हिन क़बर में त कंहिंजो बि रूह कोन्हे को, 7 आसमाननि ते वेठा आहिनि, तव्हांजो किथां ॿुधंदा। तंहिंजे करे थियो जेकॾहिं इन्हनि जे चवण ते लॻंदव त तव्हांखां शिरक कराईंदा। चए थो आख़िरी इहे शैतान कंहिंसां कॉन्टेक्ट करे सघनि था, हर कंहिं सां नथा कनि। छो तॾहिं त चए थो न अलाह त मानी खाओ त बिस्मिल्लाह करे पढ़ो। हाणे हिकिड़ो बिस्मिल्लाह खां सवाइ वात में ठाह थो करे त ज़ाहिर त इहो माना कैंडिडेट थी थो वञे त शैतान इन सां मिले।
चए थो क़ुर थो चए हल उन बेवकूम अला मन तनज़ल शयातीन। रब चए थो, हाणे माना ॿुधो, चए थो तव्हांखे ख़बर ॾियूं त शैतान कंहिंसां कॉन्टेक्ट करे सघे थो। चए थो तनज़ुल अला कुल अफ़ाकिन असीम, इहो कॉन्टेक्ट करे सघे थो नंबर 1 गुनहगार सां ऐं कूड़े सां। जेको आदतन कूड़ो हणंदो इहो शैतान जो यार आहे, छो त उहो इंटेलिजेंट आहे। कूड़ हणण वारो माण्हू ज़हीन हूंदो आहे। इहे जेकॾहिं कंहिं में 2 शयूं हूंदियूं त पोइ उहो हुन सां कॉन्टेक्ट कंदो। युल्क़ऊन सम, कन में अची हुन सां ॻाल्हाईंदा, पर अक्सर काज़िबून, पर हुनखे वरी कूड़ इन लाइ हणंदा त मतां ई जन्नत में वञे। हाणे सवाल थो पैदा थिए त कन में इहे कहिड़ी ॿोलीअ में था ॻाल्हाइनि। आख़िर मां सिंधी आहियां, इहे शैतानी जिन जो मूंखां अची ॻाल्हाईंदा त कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा? अंग्रेज़ खे वठंदा, अंग्रेज़नि में बि इहे आहिनि पीर अथनि कूड़ा, उन सां कीअं ॻाल्हाईंदा? बंगालियुनि सां कहिड़ी ॻाल्हाईंदा? हिननि जी लैंग्वेज आहे इंटरनेशनल, जेका हदीस में अचे थी। ॿुधो, हे जेको आहे, मां तरो तर्जुमो थो पढ़ां, मूं वटि अरबी पई आहे, पर तव्हां चवंदो। चए थो नबी खे फरमायो त, चए थो साईं इहे जेके शैतानी यार थियनि था, इहे जेके जादूगर टाइप ऐं माण्हुनि खे गुमराह करण वारा, त नबी करीम फरमायो त इन जो को एतबार कोन्हे। त पोइ चई कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि कंदा जेका सची हूंदी आहे, त ऐं उहा ॻाल्हि अलाह जे तरफ़ां हूंदी आहे, त नबी साईं फरमायो त इहा ॻाल्हि शैतान एडवांस में ॾिसी अचे कन में ॿुधाईंदो आहे। ऐं कन में कीअं थो ॿुधाए? उहे पंहिंजे दोस्त जे कन में कुट 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 करे विझंदा आहिनि, टिक 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 टिक, जीअं मुर्गी कुट कुट करती है, ऐं पोइ उन में कूड़ मिलाए ॾींदा। हाणे इहा कुट कुट वारी कहिड़ी लैंग्वेज आहे? इहा लैंग्वेज आहे मोर्स कोड। इहा उहा लैंग्वेज आहे जेका अॻियां पोस्ट ऑफिस में हीअं कंदा हुआ न, कंदा टक 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 टक, त इन टक टक करण सां अखर ठहंदा आहिनि। मिसाल तौरु टक टक वरी आस्तरी टक, त इन मां ए थो ठहे, या टक वरी नंढिड़ो टुक वरी ज़ोर सां टक, इन मां मिसाल तौरु बी थो ठहे। इहा जेका लैंग्वेज आहे इहो माण्हूअ खे सेखारीनि था। पोइ कन में जेका टक 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 जीअं कुकड़ कंदो आहे टुक टुक, उहो सॼी स्टोरी हुन माण्हू जे कन में अची वेंदी हिन कोड जे करे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वमन औरज़ अन ज़िक्री, जेको हिन खे सम्झी नथो पढ़े। अलाह मां ॻाल्हायां थो, कलामुल्लाह माना अलाह तव्हां सां गुफ़्तगू करे थो। जेको हिन खे छॾे थो ॾिए फ इन लहू मईशतन ज़नका, त पोइ पहिरियों कमु आहे त अलाह चए थो मां हुनजी मईशत, खाधो पीतो तंग करे थो छॾियां। तव्हां चवंदो साईं इहो कीअं? हे जेके राशी आहिनि, वज़ीर आहिनि, ॿिया वॾेरा पीर कूड़ा, इन्हनि पराड़ो में था घुमनि। हे त चए थो मईशत कंहिंखे चइबो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मईशत माना रिज़्क़, उहो 3 शयूं आहिनि। हिकिड़ो जेको खाई हज़म करे, जेको कपिड़ा पाए चोड़े, ऐं टियों अलाह जे रस्ते में एडवांस में पाण मथे मोकिले ग़रीबनि खे ॾेई। इहे तंग थी था वञनि, माना खाइण में खाधो हज़म करे कोन सघंदो, साग जो पाणीअ में जूअर ॿोड़े खाईंदो, कपिड़े जी हुनखे परवाह कान्हे का, सिगरेट पीअंदो, रोज़ु पियो साड़ींदो, ऐं वरी न शरू यौमुल क़ियामत आमा। पोइ अहिड़े माण्हूअ खे चए थो जॾहिं क़बर मां उथारींदुसि त अंधो करे उथारींदुसांसि। हाणे जो हिकिड़ो माण्हू क़बर मां उथंदो, ऐं यादि रखिजो क़बर मां जेको इंसान जो बुत निकिरे थो हीउ कोन्हे को, उहो बुत ॿियो आहे। उहो 150-200 फुट वॾो हूंदो, जेको आदम अलैहिस्सलाम जो अशर आहे। इहो ई बुत आहे जेको जन्नत में वेंदो, इहो ई वॾो बुत आहे जेको जहन्नम में वेंदो। त जॾहिं उथंदो क़बर मां, हेॾो वॾो देव जहिड़ो, हेॾियूं अखियूं हूंदसि हीअं घणे प्लेट जेतिरियूं, त अंधो हूंदो। त चवंदो काल रबी लिम हशरतनी ऐमा वक़द कुंतु बसीरा। तर्जुमा त अलाह साईं मूंखे अंधो छो उथारियो अथई? मां अंधो कोन हुउसि, मां दुनिया में ॾिसंदुसि। त आवाज़ ईंदुसि काल कज़ालिक, चई ईअं ई तोसां थियो आहे। छो? त तक आयात न, असां अलाह चए थो मूं तोसां कलाम करण जी कोशिशि कई, आउं तोसां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर नसीहत हा तो उनखे विसारे छॾियो। कज़ालिकल यौम तुनसा, अॼु मूं तोखे विसारे छॾियो आहे, तोखे विसारे वियो आहे, तॾहिं मूं तोखे अंधो कयो आहे जो तूं हिन क़ुर में अंधो आहीं। घर में पियो आहे, चुमी मथे ते रखूं था, पर कॾहिं केरु खोले कोन थो ॾिसे त अलाह चवे छा थो। हालांकि तव्हांखे मां ॿुधायो आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी विचां थो कढां न, हिकिड़ी आयत क़ुर जी, इल्ल लज़ीन ताबू, बसि उहे जिन तौबा कई मिम्बा ज़ालिक गुनाहनि करण खां पोइ, असलहू वरी गुनाह न कयनि, इस्लाह कयनि, फ इन अलाह गफ़ूर रहीम, त अलाह साईं गफ़ूर रहीम। हिकिड़ी आयत न, इन्हीअ जो सवाबु जेको तव्हां ॿुधो आहे, इहे सॼे क़ुर खे बग़ैर माना ख़तमे करण खां वधीक उहा इहा जेका तव्हां माना ॿुधी। ऐं रसूल फरमायो त ए अबाज़र हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी जेकॾहिं तूं अमल करीं थो त इन जो सवाबु 100 रकात नफ़लनि खां मथे आहे। असल ॻाल्हि आहे त अलाह चवे छा थो।
तंहिंजे करे अंग्रेज़ी में था क़ुर पढ़नि ऐं उन्हनि जी अंग्रेज़ी वारी बि क़ुर जूं आयतुनि जी माना आहे उहे बि आयतूं ई आहिनि जेके क़ुर जी तर्जुमो कनि था। चीनी चाइने मां था पढ़नि, हिंदी हिंदीअ में था पढ़नि। असां क़ुर खे असांखे चयो आहे इहो अंग्रेज़ सेखारे विया त हिननि मुस्लमाननि खे चयो त माना न कनि, छो त पढ़ंदा कोन, अलाह जी ॻाल्हि ॿुधंदा कोन ऐं तंहिंजे करे हिननि में तवकल ई पैदा कान थींदी। अलाह फरमाए थो अहिड़नि माण्हू जेके मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि, कलामुल्लाह माना अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो त अलाह चए थो उलाइक लज़ीन लानहुमुल्लाह, इन्हनि ते अलाह लानत कई आहे। असम व आमा, असां उनखे ॿोड़ो कयो अथसि, गूंगो कयो अथसि ऐं अखियुनि खां अंधो कयो अथसि। चए थो अफ़ला यतदब्बरून क़ुर, तव्हां क़ुर खे सम्झी छो नथा पढ़ो, अलाह जी ॻाल्हि पंहिंजी ज़बान में छो नथा ॿुधो। अम अला क़ुलूबिन अक़फ़ाला, छाजे दिलनि ते तालो आहे। माना जेको अलाह कलामुल्लाह खे नथो ॿुधे त मूंखे अलाह चवे छा थो, पंहिंजी ॿोलीअ में नथो ॿुधे त उनजे दिलनि ते लॻे थो तालो। तालो लॻी वियो त हाणे इहो रड़ियूं कंदो न, सॼी राति हथ पियो खणंदो त हुनजी दुआ मथे वेंदी कान, छो त दुआ वेंदी आहे दिलि मां। जॾहिं दुआ ते तालो लॻल आहे त तव्हांजी दुआ ई क़बूल कान थींदी। तंहिंजे करे ॿियो शैतान जो पावर आहे त पंहिंजे पीरनि खे हवा में खणी उॾाईंदा आहिनि, मालदार ठाहींदा आहिनि, साहिब करामत मशहूरु कंदा, कॾहिं कॾहिं हुनखे तवाफ़ वञी कराईंदा ऐं उन्हनि खे हवा में उॾाइण जो उनजे पुट खे नंढे लाइ खां तरबियत ॾियनि था। ऐं क्रिश्चियन में बि इहे जेके शैतान उन्हनि खे मथे खणनि था। तंहिंजे करे जेको आहे सो हीउ किताबु आहे जेको लिखियो आहे, जेको मां तव्हांखे हे ॾेखारियो आहे। तंहिंजे करे रब फरमाए थो वमई यतक़ु शैतान वलियन मिन दूनिल्लाह, जेको शैतान खे यार करे वठंदो अलाह खे छॾे, फ़क़त ख़सिर ख़ुसराननि मुबीना, इहो सख़्तु खसारे में पइजी वेंदो। ऐं अहिड़ा माण्हू अक्सरियत में आहिनि। रब फरमाए थो वमा यून अक्सरुम बिल्लाह इल्ला व मुशरिकून, शैताननि जी यारी रखण वारा, इन्हनि कूड़नि पीरनि जे चवण में अचण वारा, अलाह चए थो इहे अक्सरियत में आहिनि। ऐं तव्हां जेकॾहिं इन जे पोयां हलंदो, वइन तुतियो अक्सर मन फिल अर्द, जे इन अक्सर जे पोयां हलंदव, युज़िलू कन सबीलिल्लाह, इहे तव्हांखे अलाह जे रस्ते खां गुमराह करे छॾींदा। ईअं यतबीन ज़न, छो त अक्सरियत क़ुर खे माना सां कान थी पढ़े, रुॻो ॿुधण ॻाल्हियुनि ते हले थी। इन हुमिला यख़ुरसून, ऐं कूड़ जूं स्टोरियूं ठाहिनि था। शाह लतीफ़ बि चयो आहे त जेको आहे सो ईअं ई हुनजो हिकिड़ो शेर आहे त लह वारो जे लोक वहे त उहो भारो तूं वह, ऐं जेको माण्हू घणा आहिनि त तूं पुठीरो वञु। इहे शाह इन शेर जी माना कई आहे। मूंखे अलाह पाक मां दुआ थो घुरां, या रब साईं मूंखे सिधो रस्तो ॾेखार, इन्हनि ठगनि, इन्हनि पीरनि, कूड़नि पीरनि, मोलनि खां घुरण खां असांखे पनाह में रख। तूं जहिड़ो आहीं रब साईं, हर वक़्तु साह जे वेझो आहीं। ऐं चए थो न त मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां, जेको चओ त मां ॿुधां थो। त जॾहिं प्रॉपर्टी हुनजी आहे, शयूं हुन जूं आहिनि, त असीं हुन खां छो न घुरऊं। अलाह सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी